फुल जी भरसा अटे जो बहरान शिदत अख्तियार करे वियो ऐं हथरादू महांगाई खिलाफ ॻोठाणनि जो एहतजाज। रियाज़ हुसैन भट्टी, पीरल भट्टी, शौकत अली पिताफी, गुलज़ार अली दस्ती ऐं ॿियनि चयो त दादू ज़िले जे वॾनि नंढनि शहरनि सां गॾु फुलजी स्टेशन हथरादू महांगाई ग़रीबनि जी चेल चिबी करे छॾी आहे। हर शइ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻी। फुलजी दादू जे वापारिनि पंहिंजो कारोबार खज़ानो भरण लॻा। ग़रीबनि खां जीअण जो हक़ खसे वरितो। दादू ज़िम्मेवार ऑफिसर डीसी दादू बि हथरादू महांगाई ते कंट्रोल कराइण में नाकाम रहियो आहे। हुक्मरान बजाए कणिक ख़रीद करण जे ग़रीबनि जो पैसो इलेक्शन में ख़र्च करे रहिया आहिनि। अटो 150 रुपया खां 160 रुपया किलो विकिरो थी रहियो आहे। चक्की मालिक सरकारी अघ ते सस्ती कणिक ख़रीद करे सस्ते अटे ॾियण बदिरां महांगो अटो विकिरो करे ग़रीब माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। फूड खाते जा अमलदार रिश्वत वठी ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। हथरादू महांगाई ख़त्म करे ग़रीब अवाम खे माली रिलीफ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।